रसूल का आए नबी जो नौकर गुलाम इतने गुलाम आए गुलाम इतने गुलाम इतने गुलाम आए गुलाम गुलाम आए सदन में बचन में जब गुलाम आए हुसैन रहबर शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन अकमल हुसैन अजमल हुसैन आली मकाम आए सुभान अल्लाह बुधो मुझे नबी सरदार जो फरमान हजरत मौला अली जो रिवायत करे शान हुजे उम्र जो ज़बान हुजे अली सुभान अल्लाह अज मवालिन जा मट भजी पौंदा डंडा टुंडा में टुकड़ा टुकड़ा थी वेंदन उम्र जो शान बुध मौला अली जी रिवायत अन अली इब्न अबी तालिब रदियल्लाहु अन्हु قال رسول الله صلى الله عليه وسلم मौला अली तो फरमाए तो मदीने वाले साईं फरमायो इत्तकू गदब उमर फइन्नहु इज़ा गदब गदब अल्लाह उमर दे कावड़ का बच्चो जंते उमर कावड़ पोआ उन्हें ते अल्लाह पे डमर जी पवंदो जेदे उमर कावड़ पोआ उन्हें ते अल्लाह पे मजमून मुखालिफ चाहते हो तो जेदे उमर रासी उन्हें ते सुभान अल्लाह हजरत उमर सा मोहब्बत खबर था के रखंदो हजरत उमर सा बुग़्ज़ के रखंदो बुधाया मां पंजे तरफो न हदीस तो बुधाया ही हदीसा फज़ाइलुल खुलफाए राशिदीन में यह हदीस इब्न शाहीन भी आंदिया यह हदीस कंजुल उम्माल में भी आए मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युफक्किरु उमर साईं फरमाए ता सतनी आसमानन में को भी मलाइको नहीं मगर हर मलाइको उमर जी इज्जत कंदो सुभान अल्लाह अब चारिया साईं फरमाइंदा सतन आसमानन में को एड़ो मलाइक नहीं मगर हर मलाइक उमर जी इज्जत कंदो उमर सा प्यार रखंदो अगते बुधो वमा फिल अर्द मिन शैतानिन इल्ला वहुव यफरकु मिन उमर पूरी रुई जमीन में को भी एड़ो शैतान नहीं जको उमर का रहंदो नहीं उमर का रहण वारो उमर का नफरत करण वारो उमर के खटवत गलायण वारो मान तो जो मदीने वारो साईं तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अन्या बुधो एकड़ी बी हदीस बुधाया
सियर आलम नुबला में इमाम ज़हबी रिवायत आंदिया, अल बिदाया वन निहाया में हाफिज इब्ने कसीर या रिवायत आंदिया, सीरत उमर बिन खत्ताब में इब्नुल जोज़ी रिवायत आंदिया। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, इन फिस्समाइ दुनिया समानीन अल्फ मलकिन यस्तगफिरूनल्लाह लिमन अहब्ब अबा बकर व उमर। ये देखो आसमान है ना, दुनिया वालो आसमान, इन्हें मेरे पर 80,000 मलाइका ठाया है, 80,000 मलाइका रब कल क्या है, उनके हिकड़ी टूटी ॾिनी थे घणा 80,000 मलाइका हिकड़ी टूटी अथनि कहिड़ी, यस्तगफिरून अल्लाह खां बख़्शिश घुरंदा आहिनि, रब जे हुज़ूर में दुआऊं घुरंदा आहिनि उन माण्हू जे लाइ जेको अबू बकर ऐं उमर सां मोहबत रखंदो हुओ। तोखे त हज़ारे कम आहिनि न, हज़ारे कम अथई न, बनी आहे, ॿारो आहे, घर आहे, ज़ाल आहे, औलाद आहे, उन्हनि खे सभिनी खे मुंहुं ॾियणो आहे, हज़ारे कम आहिनि। मलाइकनि खे 24 कलाक ॿियो कमु ई न आहे, खाइण खां पाक, पीअण खां पाक, न को बिठ न बेगर न वंगार, काॾे वञनि न को छा, 24 कलाक उन्हनि जो कमु ई हिकिड़ो आहे। 80,000 मलाइकनि कहिड़ो, जेके अबू बकर ऐं उमर सां मोहबत था रखनि, 80,000 मलाइका उन्हनि जे हक़ में दुआऊं था घुरनि। नारे तहकीक। वरी साईं फरमाइनि था, वफ़िस समाए सानियत समानून अल्फ मलकिन यलअनून मन अबगद अबा बकरिन व उमर। बे आसमान ते रब 80,000 मलाइका ठाया आहिनि, उनखे हिकिड़ो कमु ॾिनो। 80,000 मलाइकनि जो कमु ई धंधो हिकिड़ो, कहिड़ो, यलअनून लानत था कनि कंहिंखे, लिमन अबगद जन बुग़्ज़ रखियो आहे अबू बकर ऐं उमर सां। जेके अबू बकर ऐं उमर सां बुग़्ज़ था रखनि, 80,000 ॿिए आसमान जा मलाइका उतां पिया था लानत विझनि। इहा ई थुक लानत खोड़ जंहिं शइ जा हक़दार हुया तूं न ॾींहुं मां न ॾेई सघां मथां। अलाह फरमाए त माण्हू इजाब कंदा, तंहिंजे करे मलाइकनि खे ड्यूटी लॻाई, 24 कलाक वेही इहो कमु कयो। माण्हू सुम्ही पवंदा न, माण्हू ॿिया कमकार बि कंदा न, मलाइकनि खे ॿियो कमु आहे ई कोन, 24 कलाक इहो कमु कयो जेके अबू बकर ऐं उमर सां बुग़्ज़ रखंदा उन्हनि ते वेही विझो। वो सिक सीने में महबूब जे चैनी यारन जी, सिक सीने में महबूब जे चैनी यारन जी, सिक सीने में रख प्यार जी, महबूब जे चैनी यारन जी। हो साईं सां गॾु ख़ारे अंदर आशिक सोनो सिद्दीक़ अकबर, अॼु ताईं बि गॾु आहे मज़ार। सुभान अल्लाह। अॼु ताईं बि गॾु आहे मज़ार अंदर, जंहिंखे तांघ न पीअ जे निज़ारनि जी, सिक बुधो हदीस तारीख बगदाद में इमाम इब्न असाकिर भी तारीख दिमश्क में रिवायत आंदी है।
हजरत सहल बिन साद साइदी तो रिवायत करे हबीबन फरमाया हुब्बु अबी बकरिन व शुक्रुहु वाजिबुन अला उम्मती। सुभान अल्लाह। मुझी उम्मत जे मथा वाजिबा, मुझी उम्मत जे मथा, मुझी उम्मत जे मथा वाजिबा। अबू बकर सां मोहब्बत भी रखे, उनजो शुक्रियो भी अदा करे। मदीने वाले साईं या शेतो ते मुते वाजिब कई छा अबू बकर सां मोहब्बत ऐं अबू बकर सिद्दीक जी जो शुक्र अदा हां और जेको अबू बकर सिद्दीक तो घट वध ॻाल्हाए वरी जे डंडो थो अचेसि त बुरको पाई थो लिखी तरस जनानो बुरको पाए थो खजे मुड़स माण्हू बि हो अबू बकर जा दुश्मन ये थव सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब था फरमाइन और जबील समाए मुके मेराज आसमानन जो करायो फमा मरत बिसमाइन इल्ला वजदत इस्मी व अबू बकर सिद्दीक खल्फी। आसमानन मां जिता बि लंघा पियो त मुंहिंजो नालो लिखियो पियो। वाह वाह सुभान अल्लाह। साईं फरमाईंदा आसमानन मां जिता बि लंघा पियो ते मुंहिंजो नालो हर गुज़रगाह वटि मूं मुहम्मद जो नालो लिखियलो ऐं मुंहिंजे नाले जे पुठियां लिखियलो अबू बकर सिद्दीक। अबू बकर सच्चो आहे, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, अबू बकर सच्चारो आहे। हर आसमान ते जितों बि मां गुज़रियुसि मुंहिंजे नाले सां गॾु अबू बकर जो नालो लिखियो। मवाली तूं अबू बकर जे नाले खे किथों किथों हटाईंदे जिते तुंहिंजी पहुच ई न आहे उते बि नालो अबू बकर जो नबी जे नाले सां गॾु। तूं छा शान घटाईंदे अबू बकर जो? तूं छा शान घटाईंदे हज़रत उमर सोणे जो? हाँ ॿुधो ॿुधो मौली असलम खे चवणो असलम मां तोसां आहियां कुझु थींदो न बाबा मुर्शिद मूंसां गॾु आहे मूंखे परवाह ई न सॼी मातली मुखालिफ़ थी वञे मूंखे परवाह न मुर्शिद मूंसां गॾु आहे चवंदा आहियूं या न पर जेके मदीने वारो फरमाए त तूं मूंसां गॾु आहीं मां तोसां गॾु ॿुधंदो हदीस ॿुधंदो साईं फरमाइनि था हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत है इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदी है साईं फरमाइनि था उमर मई व अना मा उमर उमर मूसा मा मुहम्मद उमर सां गॾु। अॼु जी मदीने में ॾिस त उमर मदीने वारे सां गॾु आहे। भंगोरा तो के केड़ी खबर तो उमर जो शान आहे भंग पी चरस जा सूटा हणी जे तो पिया तो चर्च घुमा तो अर्श दिमाग के भवाटू थी अचे जे तो अर्श तो घुमा मूं वटि हिकिड़ो फ़कीर आयो ते दादू में चईसी मां मूंखे मुर्शिद आई मूंखे ॻाल्हि त ॿुधा मां अलाए छा थो ॾिसां पियो मुंहिंजो ख़ैर त आहे छा थो ॾिसी जी रात थिए थी तो मलाइक था अचनि मूं वटि मलाइक मूं वटि अचनि था पर मूंखे खणी था खणनि हिकिड़ी डोली खणी था अचनि उन में मूंखे वेहारे पोइ इहो मलाइक मूंखे खणी था वञनि पहिरियों आसमान ॿियो टियों चोथे आसमान ते खणी था वञनि 4 आसमान हेठि मूंखे मथे खणी था वञनि पोइ उते वञी अचे थो पादरनि सां कुटनि सॼी रात मूंखे पादर हणी कुटे कुटे कुटे
जेरी मल पाख फुटे दी ओडी मल लाहे चे छडे दा देखो हज़रत उमर सां दुश्मनी रखंदो न नबी जे यारन सां दुश्मनी रखंदो न ये नशा करे भंग जो कुंडड़ो पिए चवंदा त असां बस उडामूं था पिया बिना परन दे पुट उमर जो शान उहो अथई जो साईं फरमाइनि था उमर मई उमर मोहम्मद सां गॾु आहे व अना मां उमर सां गॾु आहियां वल हक़ बादी मां उमर हई सुकान मुखा बाद में मुझे दुनिया का पर्दे करने का पोइ भी उमर जिते हुंदो हक़ उमर सां गॾु हुंदो सुभान अल्लाह वल हक़ बादी मां उमर हई सुकान उमर जिते हुंदो हक़ उन सां गॾु हुंदो हां कोला चल कानन का बचाईंदो वरी माण्हुनि खे सेक बि लॻंदो आहे सेक कॾहिं कॾहिं भितियुनि खे सेक लॻंदो आहे न पोइ यार भित कारी थी वरी किरी पवंदी आहे सो ख़ुदा जो ख़ौफ़ रखिजो मतां अहिड़नि सां यारी रखो अंधनि ऐं काणनि सां वधाई इहो सेक वरी तव्हांखे लॻी पर यारी रखणी अथव हे फ़क़ीर खुटा अथव यारी रखणी अथव मूंसां यारी रखंदो यारी रखंदो मूंसां यारी अल्लाह कंदो हीअ यारी दुनिया में बि हूंदी आख़िरत में बि तूं मुंहिंजो यार आहीं मां तुंहिंजो यार आहियां पंहिंजी जाइ ते पर यारी बाए केरु पुछींदा यार कहिड़ो थी चवंदो मुंहिंजो दिलि पर यार यारी उहा रखिजे जंहिंमें जेका यारी होॾे मदीने वेठी वञे इहा बि का यारी आहे जेका महबूब जे बुग़्ज़ वारी ऐं असहाबनि जे बुग़्ज़ वारी ऐं अहल बैतनि जे बुग़्ज़ वारी इहा बि का यारी आहे अंधनि ऐं काणनि सां यारी न रखबी सजन सां यारी हमरा चयो त 100 रुपया ॾींदुसि मूंखे कोई खॾ टपाए पुरते खॾ टपाए परीहं भर पहुचाए मां अंधो आहियां ॾिसां कोन थो ही खॾ ई चवंदा वॾी या खॾ टपाए रुपयो ॾींदोसांसि या 100 रुपया चई 100 रुपया ॾींदोसांसि मूंखे खॾ टपाए पहिरियों हिकिड़ो ॿियो बंदो बीठो उन जो 100 त वठांसि कि बाबा इहो 100 रुपया मूंखे ॾे मां त तोखे खॾ टपायां 100 रुपया वठी बि अथई खीसे में हिनखे खईं कुल्हे हीअं हलियो हुजे अंधो ॾाढी ओॾनि जी खॾ हुजे ढूं वञी ॿई किरिया वई अहिड़े अंधो त न आई जे अंधो न आहे त कहिड़ो सॼो आहे जेको 100 रुपया वरितई तिने सवा त असांखे खॾ में किरायो आहे तो भाई 100 रुपया ॾेई पार पहुचा मूं भाई हिन को 100 रुपया फुरिया हिन 100 रुपया जे सां ॿिनी खे कंधनि खे खॾ में किरिया हां या अंधनि जी यारी जेका अथव न वरी जहन्नम जे खॾ में किराईंदी अचो फ़क़ीरनि सां हथ मिलायो तव्हांजे मदीने वारे सां फ़क़ीरनि सां यारी रखो दुनिया में बि कमु ईंदी आख़िरत में फ़क़ीरनि सां यारी रखो बादशाही जा गुर सेखारींदा छोटकारे जा गुर सेखारींदा हां अल्लाह करीम शलाई ने बद मज़हबन का बचाए गुरन जी यारी घर में बचाए सोने नबी जे अहल बैतन सां भी मोहब्बत नबी जे घराणे सां भी मोहब्बत जैसा मोहब्बत हुंदी आ उन जो चयो भी मञबो आ उन जी वाट भी वठबी आ उन जो गस पंध भी इख्तियार कबो आ जेकर तव्हां के
नबी जे घराणे सां मोहब्बत आहे, पंजतन पाकनि सां मोहब्बत आहे, जे करबला जे शहीदनि सां मोहब्बत आहे त नमाज़ पढ़ो। नबी जे बचड़नि करबला जे मैदान में बि नमाज़ न छॾी, क़ुरान जी तिलावत बंदि न कई, अल्लाह जो दीन न छॾियो। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। यारी और गई हाँ यारी तो रखे यारी पक्की है हेरी से नहीं मतलब पाने की समय नहीं चली। हाँ सुभान वो जेकर रहता जी चैन यारन सा पंजतन पाकन सा मोहब्बत आए त जो अद के नमाज पढ़ भी नमाज पढ़ भी सुहारी भी रख भी सुहारी भी रख भी या मदीने वाले जी सुन्नत मूसा हिकड़े अल्लाह जे बाने गाल कई जी मूंखे ॾाढी कोन हुई जी मूंखे दीदार थियो मदीने वाले साईं जो दीदार थियो चई ॾिसां त सभु ॾाढ़ी वारा वेठा आहिनि मां चयो त मां बि वञा ज़ियारत जे लाइ साईं जन जो दीदार कयां त मूंखे चयो वियो त हिते ॾिस को बिना ॾाढ़ी वारो नज़र अचे थो हे जेके बि दीदार जे लाइ आया आहिनि हिन में को बिना ॾाढ़ी वारो नज़र अचे थो कि नज़र फेराए ॾिठमि त सभु सुवारियुनि वारा हुआ कि पोइ तोखे कीअं दीदार थींदो जो तोखे सुवारी कान्हे का कि उथियुसि निंड मां वाइदो कयुमि त हाणे सुवारी खे रखंदुसि वदा जे मदीने वारे जो दीदार खपई त सोने नबी जी सुन्नत ते अमल कर पंज वक्त नमाज पढ़ चोरी न कर नशो न कर दाढ़ी न कूड़ा बेदीनी बेहयाई जा कम न कर सोने नबी जी गुलामी इख्तियार कर तुझी दुनिया में आबाद तुझी आखिरत अज तो नमाज गरजी पढ़ो व्यापारी हींअर बांग था चऊं हींअर नमाज था पढ़ो पढ़ंदव न व्यापारी जी नमाज गरजी पढ़ूं उन खां पोइ जो शुरू करे वञो त वरी न छॾिजो पंज वक्त नमाज पढ़ो सोने नबी जे दर जा सच्चा गुलाम थी वञो तव्हांजी दुनिया आख़िरत रब आबाद करे